नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी। अवां खे मिठी खे ख़बर ॾिनल। मिठी में ॻोठ मालड़ो खांजी जे भील बिरादरी इंसाफ़ लाइ 5 ॾींहं ते बि बुख हड़ताल कैंप जारी रखी। BIF जे मरकज़ी सदर ते कूड़ो केस दाख़िल थियण ऐं मज़लूम माण्हुनि सां इंसाफ़ न थियण ते BIF पारां 13 जुलाई ऐं बाईपास रोड ते धरणे जो ऐलान करे छॾियो। बुख हड़ताल ते वेठल मुतासिर रांझो भील, विष्णु भील, सोजियो भील ऐं ॿियनि ॾाहींदे चयो त DC आफ़िस थरपारकर जे क्लार्क नरसिंह ठाकुर, क्लार्क स्वरूप सिंह ठाकुर, तपेदार लक्ष्मण ठाकुर, PC गुलाब सिंह ऐं ॿियनि असांजी ज़िंदगी ज़ेर बणाए छॾी आहे। असांजे ॻोठ में सुख ऐं चैन सां रहण नथो ॾिनो वञे। हिन लॉकडाउन वारी सूरतहाल में असां हिकु वेले मानी लाइ परेशान आहियूं, पर बाअसर माण्हू ज़बरदस्ती असांजा घर ॾाराए असांजे महिनत समेत लखनि रुपयनि जो नुक़सानु कयो वियो आहे। हिननि चयो त ज़्यादती बि असां सां थी ऐं उल्टो केस बि असां ते थियो। इहो आहे हिते जो क़ानून ऐं इंसाफ़। हिननि चयो त असांखे फासाइण लाइ ठाकुरनि सरकारी ज़मीन ते सावा वण वढाए इल्ज़ाम असां ते मढ़ियो आहे। वण वढंदड़ जा पेरा बि ढकियल आहिनि, पर केरु पुछण लाइ तयारु न आहे। वण कटण जो ठाकुर कसम साख ॾियनि या असां खां वठनि त ॾोहारी साबित थी वेंदो। असांजे दांह केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। पुलिस ऐं रेवन्यू अमलदार बाअसर ठाकुरनि जे पैसनि एवज़ दुर्बण लाइ बाअसर जे चर्च ते AC मिठी असांजा घर ॾाया। उन खां पोइ ऐं ठाकुरनि कुआरियुनि ऐं लठुनि सां असांजे घरनि ते हमिलो करे ॾिनो, जंहिं जा सबूत पिणु मौजूदु आहिनि, पर पुलिस केस नथी वठे। मुतासिर माण्हुनि चयो आहे त असां सां इंसाफ़ न थियो त BIF पारां 13 जुलाई ऐं सूमर जे ॾींहुं बाईपास रोड ते धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।